अजी इस वक्त हम याकूब माला वार्ड नंबर 21 में मौजूद है। गुज़िश्ता एक साल से यहाँ पर महकमा पीएचई की जानब से पानी नहीं दिया जा रहा, जिसकी वजह से यहाँ के मोहल्लेदारों को सख्त परेशानी है। तो आइए इस हवाले से याकूब महल्ला के कौंसलर और दीगर सियासी समाजी शख्सियत से पूछते हैं कि उस्ताद मोहम्मद, याकूब महल्ला में पीएचई की जानब से आखिरकार एक साल से यहाँ पर पानी क्यों नहीं दिया जा रहा है? तो पैंप भी आहिनि, सभु शइ क्लियर आहे, पर पीएचई वारनि जी सुस्ती जी वजह खां त पाणी शायदि हलाइनि नथा। हिकु नंबर त असां वटि लाइना आहिनि ॿ याकूब माले में। हिकु पुराणो आहे कंहिं तमाने जो पियल आहे, उहो बिल्कुलु ओके आहे। उहो चयो आहे अफ़सरनि खे, एसडीओ सां मुलाक़ात थियो आहे, एक्सीएन सां, पर हे त हाणे मिसाल हाणे वाकर अॻे बि हुया, पर हिन जो अलाए छा वजह आहे, पुराणी खे बि नथा हलाइनि जो याकूब माले में पाणी पुॼे। उन खां अलावा जेकी नई आहे उहा 2-3 जात लीकेज जी, उहा मेयर साहिब जी महिरबानी सां उहो लीकेज 2-3 बंदि थिया, उहे थिया। उन खां बाद वरी लीकेज थियो आहे, त उहो पीएचई वारनि जो कमु आहे। काथे लीकेज थिए त उन्हनि जो कमु आहे। बार बार असां त उनखे नथा ठाराए सघूं, उन्हनि जो पंहिंजो फंड आहे, उहे पाण ठाराइनि। त असां वटि पीएचई, मां सम्झां थो 4-5 साल थी विया आहिनि, पीएचई जो पाणी बिल्कुलु असां वटि याकूब माले में नथो अचे। पाणी न आहे, पाणी जो आज़ार आहे वॾो, वाटर सप्लायर हलाइनि ई नथा। तमामु परेशान आहियूं पाणी जे लाइ। 50 रुपयो कैन थी वियो आहे, सम्झी कोई बि दाद फ़रियाद ॿुधाए नथो। त जेके असांजे नाज़ुम काउंसलर उहे उन्हनि जी कोशिशि आहे, पर कमु नथो थिए। सम्झी वॾो पाणी जे लाइ बहिरान आहे, तमामु हिकु गर्मी आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, वॾो आज़ार आहे पाणी जे लाइ, वॾो तमामु इशू आहे पाणी जो। अगरि वाटर हलाइनि था, अलाए हुनजो छा मक़सदु आहे, कॾहिं बंदि कयूं वेठा आहिनि, कॾहिं पैंप लीक आहिनि, अलाए कहिड़ी दुश्मनी असां सां पाड़नि था, अलाए छा चकर आहिनि, जो सम्झ में असांखे ॻाल्हि नथी अचे। महिरबानी करे असां सां इहो कुर्ब कयो वञे, पाणी ॾिनो वञे, महिरबानी। रहमान रहीम सर, पीएचई का पानी हमारे मोहल्ले में काफ़ी साल से नहीं है। बहुत बड़ा मसला है पानी का यहाँ पर। हम अभी भी आपके तवस्सुल से गुजारिश करते हैं पीएचई के अफसरान से कि इस मसले को थोड़ा संजीदगी से लें, ताकि यहाँ पर आवाम को कुछ सहूलत मिले। अभी गर्मी का मौसम है, पानी की काफ़ी यहाँ पर जो है ज़रूरत है। इस मसले को थोड़ा हाईलाइट करें और अपने अमले को थोड़ा हिदायत करें कि यहाँ पर आएँ और ये जो का तोड़ फोड़ है या कोई रुकावट है, कोई रंजिश है, इसको दूर करके ये टाइम है, इस टाइम नहीं मिला पानी, फिर कब मिलेगा। तो हम हाजी याकूब माला वार्ड नंबर 21 के रिहायशियों का कहना था, कई अरसे से महकमा पीएचई याकूब माला में पानी देने में बुरी तरह नाकाम हो चुकी है। उन्होंने वज़ीर आला बलूचिस्तान, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ, कमिश्नर नसीराबाद और डिप्टी कमिश्नर उस्ताद मोहम्मद और दीगर हुकाम बाला से मुतालबा किया कि फौरी तौर पर हाजी याकूब माला में पीएचई की जानिब से पानी फराहम किया जाए। कैमरामैन जफर अली के साथ जाकिर हुसैन, वश न्यूज़, उस्ताद मोहम्मद।